सलमान खान जग मशहूर शो बिग बॉस 17 जी मेज़बानी लाइ वापसि अची रहियो आहे ऐं इहो शो अॻी बहस हेठि आहे। हिन तकरारी रियलिटी शो में कहिड़ियूं मक़बूल शख़्सियतूं शरीक थींदियूं इहो त तइ थियणु बाक़ी आहे, छो त हिन शो जी इंतज़ामिया पारां केतिरनि ई माण्हुनि ताईं रसाई हासिल कई वई आहे। ताज़ो इहे रिपोर्टूं आहिनि त शो जी इंतज़ामिया सीमा हैदर खे मुड़ुस समेत शो में शामिल करणु चाहे थी। सीमा हैदर ऐं सचिन मीना अॻी सोशल मीडिया ते वायरल रहिया आहिनि ऐं संदन प्रेम कहाणीअ जे करे सीमा हैदर ते फिल्म बि ठही रही आहे, पर हाणे हू हिन रियलिटी शो में नज़र अची सघनि था। इन ई हवाले सां सीमा हैदर हिकु वीडियो में ॿुधायो त खेसि शो जे हवाले सां आछ कई वई आहे, पर हू इन हवाले सां वधीक तफ़सील मदाहन खे जल्द ॿुधाईंदी। सीमा हैदर पंहिंजे ॿारनि समेत पाकिस्तान खां भारत पहुती हुई ऐं संदसि सचिन मीना सां दोस्ती पबजी गेम ते थी हुई। सीमा हैदर केतिरनि ई कानूनी मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे। संदसि फिल्म में बि रंडकूं अची रहियूं आहिनि। सीमा ऐं सचिन खे भारतवासी ज़रूरु बिग बॉस में ॾिसणु चाहिनि था, जंहिंजा इम्कान बि आहिनि त जोड़ो जल्द शो में नज़र ईंदो। सीमा ऐं सचिन खां सवाइ हिन नए सीज़न में अंकिता लोखंडे, विकी जयन, कंवर ढिल्लन, एलिस काशिक ऐं नील भट्ट ऐं ऐश्वर्या शर्मा जी जोड़ी नज़र अची सघे थी। इहो शो जल्द कलर्स टीवी ते ॾेखारियो वेंदो।